शायर खे यादि करणो थो पवे। 19वीं सदी जे लोक शायर खे यादि करणो थो पवे। मीरनि ऐं टालपुरनि जे दौर जे शायर खे यादि रखणो थो पवे। ज़ात चिंजणी जो सरताज शायर हुआ खानड़ चिंजणी। ज़ात चिंजणी जो सरताज शायर आहे खानड़ चिंजणी। कॾहिं पाण लाइ कॾहिं नौजवाननि लाइ इल्म सां मोहबत जो ॾीओ यार अॼु ॿारणो थो पवे। हाजी खानड़ दोस्तो हक़ीक़ी खान हो। इल्म जे अलम जो भाऊ हक़ीक़ी मान हो। इल्म जे अलम जो भाऊ हक़ीक़ी मान हो। अॼु बि असांजी इज़त आहे चिंजणी। ही फन ऐं फ़िक्र जो यारो चिंजणी दान हो। हाजी खानड़ असांजो मान हो। हाजी खानड़ असांजो मान हो। आख़िर में हाजी साहब जा ही लफ़्ज़ ॾाढा ज़बरदस्त वणंदा आहिनि। दरबान थी दाहूं करे दामन लॻी जो दाद कर। जॾहिं औलाद न हुजनि साईं जो रोज़े ते लफ़्ज़ आहिनि। दरबान थी दाहूं करे दामन लॻी जो दाद कर। शाह तोर ये वाह नाहे तूं शफ़ी दिल शाद कर। ही वही गुनाहनि में गची कंहिं इज़्न सां आज़ाद कर। वीरान अंगण वरनि जो तंहिंखे अची आबाद कर। जियारे बच्चो गेरी संदो आणे ॾिनो आशियान में तो ऊंचो कुल खां कसर शाफ़ा थी वियो शान में। दरबान थी दाहूं करे दामन लॻी जो दाद कर। अस्सलाम वालेकुम यार।